भानसेदाबाद में अणएलानियल लोड शेडिंग ऐं बिना जवाज़ बिजली बंदि करण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो सेप्को आफ़ीस अॻियां एहतिजाज ऐं धरणो। बंदि कयल बिजली बहाल करण जो मुतालबो। भानसेदाबाद में सेप्को अमले पारां रहतूं ॼाणाए ॻोठ भंभण, ॻोठ ख़ैर मोहम्मद पांवर, वॾा भंड, गहेला पांवर, पीर शाह, जुमन शहाणी, पीरलाल मोहम्मद, लुत्फ़ अली भंड समेत 50 ॻोठनि जी बिजली कटे छॾी। जंहिंखां पोइ मुतासिर ॻोठाणनि पारां भानसेदाबाद में सेप्को आफ़ीस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि कामरेड अमीर ख़ुश्क, न्याज़ मोहम्मद ख़ुश्क, आज़म मेमण, धणी बख़्श पांवर, रसूल बख़्श रोदनाणी ऐं ॿिनि इल्ज़ाम हणंदे चयो त एसडीओ सेप्को रिश्वत न मिलण तां कावड़जी 11,000 वोल्टेज जूं तारूं लाहे 50 ॻोठनि जी बिजली बंदि करे छॾी आहे, जंहिं जे करे मुतासिर ॻोठनि जा रहवासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त फीडर 2 ते 10 कलाकनि जी लोड शेडिंग जो शेड्यूल हुअण बावजूदि 20 खां 22 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। ॻोठाणनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त सेप्को जे करप्ट अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे बंदि कयल बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में इंडस हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वेंदो। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, भानसेदाबाद।